अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड दोस्तों जेका किस्त अचण वारी आहे इन जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। सोप सीरियल ड्रामो तकरार जेका हाणे सुभाणे किस्त थींदी उन में छा वाकई सिजाल ख़ान के जेको हाकिम ज़ादी ज़हर विझी ॾिनो आहे इन में हू मरी वेंदो या वरी बची वेंदो या वरी इहा हाकिम ज़ादी फांसी वेंदी। छा इन्हनि जो फ़ैसिलो मूसा वारनि जो थी वेंदो या नवाब खान हाशू के ज़रिए इहो फ़ैसिलो कैंसिल कराए छॾींदो। छा मीर भी इन ठाह में मौजूद होंदो इन के मूसा ठाह करण में इन राज़ी थींदो या न। सॼी कहानी ॿुधाईंदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो, थी सके तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इन के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नवाब खान जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधो जिन जो ठाह थी रहियो आहे त हू हाशू ते तपी वेंदो ऐं हाशू खे चवंदो मूं तोखे पहिरियों चयो ये सभु गॾिजी वेंदा, पर मूं एतिरो न सोचियो त हीअ सभु मुंहिंजा दुश्मन हिकु थी वेंदा ऐं ठाह जूं ॻाल्हियूं कंदा। हाणे इन्हनि जो ठाह विञाइणो आहे तोखे कीअं बि करे हाशू, को क़दम खणण जी इन्हनि जो ठाह डही वञे। पोइ इन खां पोइ मीर ऐं मूसा जी मुलाक़ात थींदी ऐं मूसा खे मीर इलाज कंदो मूसा ठाह कर मूंखे माफ़ु कर, लेकिन मूसा उनखे माफ़ु न कंदो, ठुकराए उतां हलियो वेंदो। लेकिन दरिया खान सां मिलण जी कोशिशि कंदो मीर त मुंहिंजो बि ठाह इन ठाह में थी वञे, लेकिन हाकिम ज़ादी ज़हर ॾींदी पंहिंजे भाउ खे यानी सिजावल खान के। सिजावल खान मरदो कोन दोस्तों, बची वेंदो। हाकिम ज़ादी जी जेका दिलि में बेईमानी आहे, जेको उन सारा खे मारायो मूसा खे फसायो, उहा कहाणी ज़ाहिर थी पवंदी जॾहिं सिजावल खे ख़बर पवंदी मुंहिंजी दुश्मन त मुंहिंजी भेण आहे, मूसा पंहिंजी जाइ ते सही आहे। जॾहिं ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं हाकिम ज़ादी फांसी वेंदी ऐं जेको आहे इहो ज़हर ॾियणु हुनजे घाट में पइजी वेंदो। सिजावल मरदो कोन, सिजावल बची वेंदो ऐं इहो लाला वारनि जे लाइ वरी मुसीबत पैदा थी वेंदी। तव्हांखे इहो बि ॿुधायूं दोस्तों जेका हाणे फ़ैसिलो थींदो उन में मूसा ॾिसजो तव्हां बेगुनाह थींदो, लेकिन मूसा कोशिशि कंदो त हाकिम ज़ादी जो नालो फ़ैसिले में ना अचे। पोइ मजबूरन दरिया खान चवंदो तूं इनखे सबूत ॾे सिजावल खान खे, मजबूरन इहो क़दम उन खणणो पवंदो, लेकिन हू इहो कोशिशि कंदो त कंहिं ज़ैफ़ां जो नालो ना अचे। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।